ये सत्संग गुरु नानक जयंती के उपलक्ष्य में गुरु नानक जे ही द्वारा सत्संग पर के संत इतने हिंदुस्तान में चाहे बाहर थी गुजरे हैं जेके टिन प्रकारन जो ज्ञान थींदो आहे। एक थींदो आहे यथार्थ, एक थींदो आहे रोचक, एक थींदो आहे भयानक। रोचक मन के रस मिलंदो आहे, बाकी जीवन में कोई भी रूपांतरण न थींदो आहे। रोचक के चुटकुला कयूं या कोई अड़ी कथाऊं खणी वियूं जंहिंमें माण्हू जो रस मिले, मन में मन के रस मिले, उनमें असांजो जीवन न ठहंदो। ऐं भयानक त आहे ई, भयानक नालो ई जेको गरुड़ पुराण में कथाऊं ईंदियूं आहिनि भयानक जूं। हिते न भयानक न रोचक, जंहिंखे चइजे यथार्थ। यथार्थ माण्हू खे घटि वणंदो आहे, छो सभिनी खे खपे लोभ। लोभ या भय खां भगवान के जेको याद करे तो कुछ थींदे कान। ऐं प्राय माण्हू जेके भी प्रार्थनाऊं करे तो, अरदासूं करे तो, सब में या तो कुछ मां जेको चवां ईअं थिए, या भव खां भगवान के याद तो करे, कुछ न थी। प्रार्थना में पत्थर, प्रार्थना हुजे जंहिंमें कोई लोभ न, कोई भावना ऐं प्रेम, वो तुझो जीवन भी संवारे छॾींदी और तुम्हें रूपांतरण अची वेंदो, बदलाहट अची वेंदी। एक सत्संग को अड़ी शइ आहे जंहिंमें काई भी आदत काई भी सुठी न थींदी आहे। चाहे सुठी आदत हुजे चाहे ख़राब आदत हुजे, आदत काई भी न। जॾहिं माण्हू चङी तरह सां सम्झंदो आहे, बिंदास थी वेंदो आहे। मां गुरु नानक जे ही, गुरु नानक हुजे, कबीर हुजे, रविदास हुजे, बुल्ले शाह हुजे, कृष्ण जी, बुद्ध जी, महावीर जी, चाहे मोहम्मद हुजे, चाहे मौजिस हुजे, ये जेके भी संत ये पैगंबर थी गुज़रिया आहिनि हिते, उन्हनि जो ज्ञान यथार्थ परमात्मा छा आहे। बाक़ी कर्म कांड में तो माण्हू एॾो उलझो पियो आहे, पूजाऊं पाठ हवन यज्ञ, जैसा कुछ ईअं वरंदो न। पूजा पाठ सां कुछ थींदे न। यथार्थ सां अगर परमात्मा जी तोखे ख़बर पइजी वई ऐं परमात्मा जी तोखे ॼाण पइजी वई, सभु थींदी। ऐं माण्हू परमात्मा जी ॼाण छॾे करे ॿी ॼाणियूं वठणु चाहिनि था पिया, जंहिंसां कुछ जीवन में रूपांतरण न ईंदे। सभु थींदो आहे। जेके भी इहे संत थी गुज़रिया, छा उन्हनि खे कुछ न हुयो, सभु कुछ आनंदित हुया और जीवन ईअं जिया भगवत्ता में। हाणे गुरु नानक जी कथा, गुरु नानक जे ही बारे में गुरु नानक असां संसार में छा ॾिनो। सभिनी खां पहिरियों त गुरु नानक हिकु ऋषि, हिकिड़ो थींदो आहे कवि, हिकिड़ो थींदो आहे ऋषि। ऋषि उनखे चइबो आहे जेको चए उन ते हले, ऐं कवि चए थो हले नथो, ऐं घसट पिटट करे ऐं ठाहे थो, गुल विझी करे ठाहे थो। तव्हां कंहिं कविअ जो गीत अगरि ॿुधो त कविअ जे पोइतो न वञिजाओ। कविअ जे पोइतो वञे त कविअ जी हालत पूरी सारी हूंदी। या त कंहिं रेस्टोरेंट में सिगरेट पीअंदो हूंदी, चांहि पीअंदो हूंदी। बाक़ी प्राय जबलपुर में मां खोड़ कवि आहिनि जेके गीत ठाहींदा आहिनि त अहिड़ा गुल जो ॿुध त माण्हू जी वार कंडार जो वञी उन कविअ जी उन पोइतो वञी करे ॾिसेसि त कवि फटिजर हालत, उनजो हलणु कान्हे, सिर्फ़ु चए थो, गुल विझे थो। ऐं जंहिंजो हलणु आहे उहो ऋषि आहे। कविअ मां ई ऋषि थींदो आहे।
कवीअ मां ई ऋषि थींदो। त गुरु नानक हिकु ऋषि। अगरि गुरु नानक खे तूं चङी तरह सां सम्झे त जीवन में रूपांतर भगवत्ता बि ईंदी, परमार्थ बि ईंदी, वहिंवार बि ईंदी। ईअं न त कोई माण्हू गुरु नानक खे सम्झे धार्मिक थी वञे त घर छॾिजी वञे। कंहिं बि पैगंबर अहिड़ी काई ॻाल्हि न चई आहे जंहिंसां घर या दुकान छॾिजे। मां त चवां दुकान हाणे जेतिरो हलाईं तूं, अॼु तूं सत्संग खे सम्झंदे अञा वधीक हलाईंदी, अञा वधीक। घणा माण्हू ईअं तथाकथित धार्मिक थी वेंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि घर छॾियो, दुकान छॾियो, इहो संसार आहे, इहो नरक आहे। कुझु बि नरक न आहे, कोई संसार न आहे। कथा खे सम्झंदे ॼाणींदे त हिकारी वधीक इहे ज़ाइफ़ूं सम्झंदियूं आहिनि असांजो घर जो कमु कयूं था, घर गृहस्थ में रहूं था, पोइ अलाए असांजो छा थींदो। मां चवां तुंहिंजो घर, तुंहिंजी घर जो कमु असली पूजा थी वेंदे। हो पूजा पोइ मां नथो सम्झां, चङी तरह सां सम्झंदे त उहा पूजा कंदे अलॻि वारी। तूं जेको करीं सो पूजा थी वेंदी। कबीर चयो आहे जो कुझु करूं, जो कुझु करूं सो पूजा, खाऊं पीऊं सो पूजा, जेको बि मां कयां उहो पूजा थी वञे। तव्हां दुकान बि हलाईंदव तव्हांजी पूजा थी वेंदी, ज़ाइफ़ूं घर हलाईंदियूं उहा बि पूजा थी वेंदी। हाणे गुरु नानक खे जॾहिं ध्यान में समाधि आई हुई, सभिनी खे ख़बर आहे गुरु नानक खे जल समाधीअ मां समाधि जल में आई हुई। माण्हू तिलवंडे जा सभु सम्झनि पिया गुरु नानक पाणीअ में अंदरि हली वियो, वाह में हली वियो, बालो मर्दाणो में हली विया। 3 ॾींहं जेको पाणीअ में अंदरि हो त केरु या त सम्झनि पिया कोई जानवर हुनखे खाई विया। 3 ॾींहं गुरु नानक जी समाधि जल में लॻी हुई। जॾहिं जल खां ॿाहिरि आया त गुरु नानक जो पहिरियों में पहिरियों जेको निकितो उन जे वात मां उहो हुयो जप साहिब। जप साहिब तव्हां सभिनी गुरु ग्रंथ साहिब में सभिनी खे ख़बर आहे जप साहिब छा आहे ऐं कहिड़ी पौड़ी आहे उनजी। पहिरियों मां नथो सम्झाए थिए, जंहिं कुझु ॿुधो ॾिठो ई कान्हे त उनजी त मां न चवां। बाक़ी प्राय तव्हां किथे बि भोग ते वेंदा आहियो त नाए मेले असलोक पढ़ी करे वरी जप साहिब जूं 5 पौड़ियूं सभु को पढ़ंदो आहे, इहा सभिनी खे ख़बर हूंदी। अॼु जप साहिब में गुरु नानक, मां चवां वधीक जप साहिब कोई खणे ई न। नंढड़ा सा कुझु अखर ई जीवन में अची वञनि तो जीवन रूपांतरण थी वेंदे। पाण ई चवंदे किसी काम के थे नहीं, कोई न कौड़ी दे, गुरु मिलियो गुरु नानक भई अमोलक दे। पाण ई चवां गुरुअ जो इहो ज्ञान तोखे अगरि इहे सम्झ में अची वेंदी, पाण ई चवंदे मां छा हुउमि। ईअं न कोड़ी कोड़ी न ते पैसा थो चवां, कोई मुंहिंजी वक़्त ई कान हुई। जॾहिं उहा ॻाल्हि अची वेंदी तुंहिंजे अंदर में, जो बोले सो हरी कथा अंदरों निकिरंदो आहे। पढ़ण या यादि करण सां न, अंदरों सभिनि जे अंदरि 5 वेद आहे। 4 वेद ॿाहिरि आहिनि, शाम वेद, ऋग्वेद, अथर्ववेद, इहे ॿाहिरि आहिनि। 5 वेद सभिनि जे अंदरि आहे, जेको ॿाहिरों पढ़णो न पवंदो आहे। जीअं गुरु नानक खां निकितो पंहिंजो, कृष्ण खां निकितो पंहिंजो, बुद्ध खां निकितो पंहिंजो, महावीर खां निकितो पंहिंजो, मीरा खां निकितो पंहिंजो, पंहिंजे अनुभव सां। ऐं इहो बि न सोचिजो त गुरु नानक थी गुज़रियो असां कुझु बि न आहियूं, 2 कौड़ीअ जा बि न आहियूं। इहा ग़लति धारणा आहे। परमात्मा जी सृष्टिअ में कोई अन्याय न आहे। जेतिरो गुरु नानक हुयो, जेतिरो रविदास हुयो या कबीर हुयो,
जितनी मीरा हुई, दया हुई, सहजो हुई, राबिया हुई स्त्री, पूरा जो पूरा ओतरा ही सब ॼणे। तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि न सम्झ में नथो हो काॾे असां, अरे सभिनी में उहा शइ आहे, सभिनी में हुननि उन शइ खे अंदरों खोजे निकितो ऐं असां उहो खोजूं कान था, असां कुझु बि नथा, असांजी सॼी दृष्टि ॿाहिरि आहे। तुंहिंजे अंदर में सभु कुझु थी, सभिनि जे अंदर में आहे। हाणे उहो पंहिंजी पंहिंजी हालत आहे, सभु कुझु घर में। गुरु नानक जो हिकिड़ो गीत गुरु ग्रंथ साहिब में ईंदा, मां हिकिड़ी तुक चवां छा, सभु कुझु घर में, घर यानी हिते, सब कुछ घर में बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई, गुरु परशादी जिन अंतर पाया, गुरु परशादी जिन अंतर पाया, सो अंतर बाहर सुहेला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा, झिम झिम बरसे अमृत धारा, मन पीवे सुन शब्द विचारा, अनंद विनोद करे दिन राती। अनंत चइबो खाओ पीओ ॻाल्हाए हल चल, ज़ाल सां हुज, ॿारनि सां हुज, दुकान में हुज, सब कुछ कर, घर जो कम कर, सब कुछ कर, बस अंदर में तो के छा, कोई तप वप ना है करणो। माण्हू चवंदा आहिनि तपस्या कर त भॻवान मिलंदो, कोई तप न, कुछ भी न, जेको भी तू करे तो सिर्फ अंदर में याद हुजे। रात ईअं बि न, माण्हू चवंदा आहिनि राम 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 राम, इहा याद न, इहा याद तुंहिंजो बि मगज़ ख़राब थींदी, भॻवान जो बि ख़राब थींदी। जेको राम 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 राम, अरे राम राम चवण सां तूं राम थी वेंदी त राम कोई, पहिरीं ॻाल्हि त राम कोई धनुषधारी राम न, राम जेको राम जो पीउ, राम जी उनजे बि पीउ रघु, रघु राम जो गीत ॾाढो, जेको चवंदा आहिनि रघुकुल रीत सदा चली आई, उन बि राम, राम त पैदा ई न थियो। वो राम कोई अखर ना है, बस याद तव्हांखे सत्संग में इन में अची वञे, कोई भगवान जो कोई नालो आहे ही न, भगवान कोई व्यक्ति भी ना है, भगवान कोई व्यक्ति ना है जी मां वेठो आहे ईअं कोई भगवान कान्हे। और तव्हांजी धारणा बिल्कुलु धारणा है तव्हांजी त भगवान कोई पुरुष आहे, अरे पुरुष कोई भगवान माण्हू थी सघनि, ये विश्व परमात्मा कोई माण्हू न है, परमात्मा ही सब आहे। तू सब खा पी, कोई गहर गंभीर थियणो ई न आहे। माण्हू चवंदा आहिनि बसि भॻवान खे पाइण जे लाइ कोई उदासी थियणो पवंदो, कुझु जंगल में वञणो पवंदो, कुझु बि न, बसि एतिरो तुंहिंजे ध्यान में हुजे जे मछलीअ जे इर्द गिर्द पाणी आहे, तुंहिंजे इर्द गिर्द परमात्मा आहे। अथी इहो ई थी तुंहिंजी मां, तुंहिंजी ज़ाल, तुंहिंजो पुटु, तुंहिंजो पोटो, तुंहिंजो पोटी, तुंहिंजो ॾोहिटो, सभ में उहो ई आहे। बसि उन कॾहिं ॾिठो थी अखि सां मिलाए करे, तव्हां मूर्तियुनि में, टिकाणनि में, मंदरनि में ॾिसंदा आहियो भॻवानु, अरे केॾीमहिल पंहिंजी माउ खे चङी तरह सां अखियूं मिलाए करे केॾीमहिल ॾिस त सही, झलक मिलंदे, हिते मिलंदे पंहिंजे पुट, अरे पंहिंजे पुट खे माउ खे त ॿाहिरि अञा ॻाल्हि, पहिरियों पंहिंजे अंदरि झाती मार, माण्हू सभ जे अंदरि लाल हीरो आहे। जॾहिं ख़बर पवंदे
पोइ चवंदे मां केॾो विछड़ियल उन खां हाणे मूंखे उहो मिली वियो। जन्म जन्म का विछड़िया मिलिया, साध कृपा ते सुख हरिया, साध कृपा ते सुख हरिया। साध यानी सतगुरु। जन्म जन्म का बिछड़िया मिलिया, साध कृपा, साध यानी सतगुरु। सतगुरु जी कृपा से मां सुकल हूं। साध कृपा ते सुख हरिया, नाम धियाए। नाम यानी कोई अखर न, नाम यानी उन जी याद, उन जी सुरती, उन जी याद। कोई राम राम चवण सां न, उन जी याद ही आहे। तू जेको भी करी तो, दुकान भी हलाई तो, तो या उन जी सेवाए तो ग्राहक अचे तो, उन में भी उहो ही आहे। मां तुझी दृष्टि बिल्कुल मटिजी वेंदी। हिन महिल ग्राहक अचे तो, माण्हू के अंदर में खूंखार वृत्ति थी वञे, कटे सघंदा। ग्राहक दुकानदार न आहे। दुकानदार उहो ग्राहक आयो आहे, चाहे ॾिसा वारो हुजे, उन में उहो ई आहे। उन सां वहिंवार तूं ग़लति न करे सघंदुसि, कूड़ो वहिंवार न कंदेसि, ठगी न कंदेसि, झगड़ो न कंदेसि। जॾहिं तुंहिंजी अहिड़ी दृष्टि थी वेंदी, तुंहिंजी सेवा थी वेंदे। ऐं तव्हां सम्झो था इहा अगरबत्ती ॿारे करे भॻवान खे ख़ुशि था कयूं पिया। मां त चवां दुकान ते मंदर बि न ठाहे। ये सच पुछे, तुंहिंजो दुकान मंदर आहे त ॿियो मंदरु छो? घर में बि मंदर न ठाहे। तुंहिंजो घर मंदरु आहे त ॿियो मंदरु छो? तुंहिंजो घर मंदरु आहे जॾहिं तूं कथा खे सम्झंदे, न सत्संग खे पाणे ई चवंदे मुंहिंजो घर मंदरु आहे, मुंहिंजो ॿियो मंदरु छो? ॿियो मंदरु न। तूं जेको करे थो तुंहिंजी पूजा आहे। जे न निकिरे अॼु तूं राति जो सम्झजांइ किथे मां ॿुधी आयो आहियां, तूं जेको करे थो तुंहिंजी पूजा ई, छो जो तूं दुकानु हलाए थो। इहो त असांखे किर्त करणो ई आहे सभिनी खे। ईअं थोरी आहे त घर में वेठा हूंदासीं। दुकानु असांखे हलाइणो। असां घर गृहस्थ आश्रम सभिनी आश्रमनि खां वॾो आश्रम आहे। ऐं असां सभु हिते गृहस्थी वेह, सन्यास बि इन सां पलजंदो आहे, वानप्रस्थ बि इन सां पलजंदो आहे, बाल ब्रह्मचर्य बि इन सां। 4 आश्रम थींदा आहिनि, बाल ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ ऐं सन्यास। ये 4 गृहस्थ सां पलजंदा आहिनि। ये गृहस्थी कमाइनि था, उहे पलजनि था। ॿारनि वारो कोई बि आश्रम हूंदो, पलजंदो किथां? कोई वानप्रस्थ बि हूंदो, पलजंदो किथां? सन्यास हूंदो, पलजंदो किथां? कमाइण वारा त गृहस्थी न। गृहस्थ आश्रम सभिनी खां वॾो। त असांखे कमाइणो त सभिनी खे आहे, केर बि हुजे उहो कमाईंदो। इहा हुनजी पूजा आहे। तूं उते खाईंदो केरु, इहो बि त सोच न। मां ही कमायां थो, मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजी भेण आहे, मुंहिंजो भाउ आहे, मुंहिंजो पुटु आहे, पोटो आहे, ॾोहिटो आहे। इन में केरु आहे? ॿुधी बि ईंदा आहियो, तॾहिं बि तव्हां घर में झगड़ो कंदा आहियो, पूजा करणु वेंदा आहियो, गार कढंदा आहियो, पूजा करणु वेंदा आहियो। मां पूजा बिल्कुलु पूजा कान्हे। इन में केरु आहे? माईअ खे ॾिसांसि थो, हिकिड़ो ॿारु सुबुह सुबुह छंछर जो ॾींहुं चएसि थो वेज क्रिस्पी जो संडे को बनाती हो मम्मी। संडे ॾींहुं ठाहींदा आहिनि आइटम, त चएसि थो आज बना के दो, मेरा आज प्रीति भोज है स्कूल में, मैं अपने दोस्तों को खिलाऊंगा, ये मेरे को क्रिस्पी वेज क्रिस्पी बना के दो। हुन जी माउ मम्मी वञे पई पूजा करण, चई बेटे चेहरा ढोढा दूंगी, मेरे को देरी हो रही है, मैं पूजा करने जा रही हूँ, ये नहीं दूंगी, क्रिस्पी बनाने में देरी लगती है, तुमको चाहिए चेहरा ढोढा तो ले जाओ, नहीं तो तुम्हारी मर्जी। अरे कहिड़ी पूजा करण वेंदी? वण खे पाणी चाढ़ण पई वञे। अरे ही ॿारु तुंहिंजो भॻवानु बिना घुराई थो पियो, इहा पूजा नथी सम्झे पई। हिते माण्हू खे इन में बुखार थो चढ़े, ऐं वेंदी पूजा करण, अंधु करणु वेंदी, ऐं सची पूजा हिते अस। माई नथी अचे, माईअ खे बुखार,
हाणे विच में ॾियारी आहे 3 ॾींहं मायूं न आयूं ॾिठुमि जंहिंजे घर वञा बि ॼण बुखार चढ़ियल हुयुसि मैं भैया तुंहिंजो घर आहे तुंहिंजो घर जी कमु तुंहिंजी पूजा ई हे वरी भाई वरी वेंदा आहिनि दुकान ते नौकर न आयो आहे वेठो आहे अरे न आयो आहे त न आयो आहे तुंहिंजो दुकानु तुंहिंजो मंदरु आहे तूं हुनजी पूजा कर न पाण कर न थियो आहे नौकर अचे छा हे वरी नौकर न आयो आहे त वेही रहियो आहे तूं असां खाऊं था चवंदा बि इहो ई असली महादेव आहे पोइ महादेव आहे त हुनजी पूजा तूं पाण कर न तूं हुन नौकर जे भरोसे छो हे मायूं त अञा हे वरी करे वठनि मायुनि खे त बुखार हिकिड़ी माई त ईअं दरवाजो खोलियईं ऐं चएसि थी तुमको जो ना देखूं मेरा दिल घबरा छा बसि माई नथी ॾिसे हिकिड़ी माई त मूंखे चए थी ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे चए थी साहु पियो मां साहु छो पई चई बाबा हे नवरात्रा पालनि 9 ॾींहंनि खां पोइ आई थी माई पोइ माईअ में साहु थी चई हा मां साईअ खे माईअ खे घुटो ॼाण तूं मरंदीअ छा जीअं न हातिम ताईं में तोते में साहु हुयो तीअं मायुनि जो साहु माईअ में चई साहु पियो मां तुंहिंजो मुड़ुस जो रोज़ु ईंदो आहे चई उहो त रोज़ु ईंदो आहे न उहो रोज़ु ईंदो आहे माईअ में साहु मां चवां घर जंहिं घर मंदरु न ठाहियो आहे उहो ई अहिड़ा ॻाल्हि कंदो जंहिं घर मंदरु ठाहियो आहे पोचो बि कंदी अगरि त हुनजी पूजा आहे बासण बि मलींदी उहा हुनजी पूजा आहे चाहे प्रेस कंदी चाहे लटा धोअंदी ऐं पूजा ई उनखे मज़ो ईंदुसि करणु तव्हां पूजा ॿियनि था करणु वञो इन करे तव्हांखे इहो बोझो थो लॻे मां सही थो ॿुधायां तोखे आनंद न अचे ऐं थकिजंदीअ बि न ऐं थकिजी थो पए मां थकिजंदे बि न अॼोको थोरो सत्संग सम्झिजो गुरू नानक ते ई सत्संग आहे हाणे हिते जेको मां चयो इहा पूजा आहे मां छो चयो हाणे अचां थो गुरू नानक जे मथां हाणे गुरू नानक पहिरीं ई पौड़ीअ में एक ओंकार अॼु अर्थ सम्झिजो ऐं तव्हां इहा पौड़ी मां प्राय माण्हुनि खे ॾिसंदा आहियां ख़बर अथव केॾी महिल चवंदा आहिनि जेॾी महिल कंहिं गलीअ में या राति जो कोई फोन वॼंदी या कोई राति जो दरवाज़ो खोलणो हूंदो ओॾी महिल चवंदो आहे एक ओंकार सतनाम करता अकाल मूर्त अजूनी शिवम गुरु जपा सजवा सच बि सतनानी को एक ओंकार सतनाम अरे ये पौड़ी ईअं आदुर थो करे या हिकु ई पौड़ी परमात्मा सां मेलाप थी हिकु ई पौड़ी अञा त गुरु ग्रंथ साहिब में 38 पौड़ियुनि में ब्रह्मांड 38 पौड़ियूं गुरु नानक जूं पहिरियों ई जप साहिब सिर्फ़ु सम्झ त तूं पहिरीं पौड़ीअ में पार पइजी वञ तुर चङी तरह सां ईअं न त हाणे मूंखे ॿुधी बसि हे सिर्फ़ु चावट पार करियूं चढ़ी वेंदी संसार चढ़ी वेंदी वीचार अची वेंदे ध्यान सां सिर्फ़ु ॿुधी करे मां कर बि न थींदी माण्हू वरी ॿुधी करे करणु लॻंदा आहिनि छो जो करणु लॻंदा आहिनि त तुंहिंजो आहे ई न ज्ञान मां ॿुधायोमांइ त तूं वरी कहे त इहो झूठो थी वेंदे तूं ॿुधी करे छॾे ॾे ऐं तोखां निकिरे उहो तुंहिंजो ज्ञान आहे ऐं निकिरंदी गैरंटीअ सां थो चवां निकिरंदी पाण निकिरंदी उहो तुंहिंजो आहे ॿुधी करे ऐं कुझु बि कंदे अकुल उधारो ऊंधे इहो तुंहिंजो न आहे ॿुध ऐं परिस्थितीअ ते परिस्थिती यानी जेॾी महिल असांजे साम्हूं परिस्थिती अचे ऐं ओॾी महिल तोखां निकिरे तोखां काई ग़लती न थिए तुंहिंजो थी असली सत्संग इहो थी ऐं माण्हू सत्संग में चवंदा आहिनि जेको ॿुधो था उहो कयो मां कंहिंखे न चवां कयो तूं सिर्फ़ु ॿुध ऐं ॿुधी करे हिनखे चवंदा आहिनि सरवण यानी कन सां ॿुधोसीं पोइ तूं चङी तरह सां ॿुधो आहे किथे बि बाथरूम हुजे चाहे सुम्हण जे खां पहिरियों पंहिंजो पाण मनन थी वेंदी छो जो तूं चङी तरह सां ॿुधो आहे मां पहिरें ई सत्संग में वेही करे छा चयो पक्षपात न कजांइ पक्षपात सही ग़लति तूं न कर त ॿुधी न सघंदी इन करे तूं सिर्फ़ु ॿुध ॿुधण जी कला आहे इहा बसि ॿुध छॾे ॾे मनन थींदी जंहिंजो सरवनि थियो आहे चङी तरह उनजो मनन
थी वेंदो जेॾीमहिल तूं बाथरूम उते थींदो आहे एकांत जॻह में जंहिंमें माण्हू सुम्हण खां पहिरियों वेहंदो आहे अची वेंदुसि अंदर में ॻाल्हि भाई हीअं मां ॿुधो आहे इहो थी वेंदो आहे मनन पोइ मनन थी वई पोइ चवंदा आहिनि निधिध्यासन निधिध्यासन यानी कि हलणु उहो पंहिंजो पाण हलणु थी वञे जेको पंहिंजो पाण थी वञे आदत बि पंहिंजो पाण छुटी वञे कसम खाइण सां आदत छुटे पर मन में तोखे उहा आदत हूंदे ई हूंदे कसम खाधो आहे घणा माण्हू डरपोक गुरूअ जो भॻवान जो कसम खाईंदा आहिनि टिकाणे जो कसम खाईंदा आहिनि इहे काइर कंहिंजे निमित कसम थो खाए ऐं सुभाणे वरी उहा ॻाल्हि के त ॿीणी कंदे छो जो घणनि माण्हुनि शराब छॾियो आहे कसम खाई करे 5 महीना न पीतई 6 महीने में दोस्त यार मिली विया पीतई पोइ हुनखे यादि पियो अचे भॻवान जो कसम खाधो आहे हाणे इहो कसम अहिड़ो हुनखे यादि पियो अचेसि चिंता पई थिएसि तीअं पीए पियो चिंता पई थिएसि तीअं विसारे पियो दारू छाजे लाइ पीअंदा आहिनि मां पाण खे विसारण जे लाइ तूं सम्झे थो पाण खे विसारे सघंदे बेहोश बि थी वेंदे सुबुह जो अञा बोझो वधी वेंदी ॾाढो वधी वेंदी पहिरियों खां बि वधीक पाण खे विसारण लाइ पीअंदा आहिनि पोइ पाण खे विसारण लाइ अञा पोइ पीए पोइ मूंखे ख़बर पई मां भेणा पहिरियों त ईअं पौओ पीअंदे हाणे ॿुधो आहे तूं बोतल पीउ चई उहो कसम जेको खाधो न उहो यादि पियो अचे पाप पियो पए उनखे भुलाइण लाइ पीतो कसम सां काई बि शइ न छॾिबी आहे तूं सत्संग ॿुधंदे जिथे तुंहिंजे जीवन में रूपांतरण अचे उहो सत्संग घणा ई थींदा आहिनि तूं पंहिंजे मन में पाण ई सोचींदे मां इहे ॿुधी करे मूं में फ़र्क़ु अचे थो उहो थी असली सत्संग ऐं जेको पंहिंजो पाण तुंहिंजी उहा ॻाल्हि ख़तमु थी वञे मां ॾिठा आहिनि इन करे तव्हांखे चवां थो जंहिं छॾियो आहे मूंखे चई साईं तव्हांजी कथा ॿुधी त मां छॾियो कथा बि ॿुधाई कहिड़ी ॿुधी 2 कथाऊं ॿुधाई हाणे ॿुधिजो हिते पीअंदा हुजो त भाई मां ईअं न तव्हांजे लाइ थो चवां ऐं जेको थी गुज़रियो आहे उहो ॿुधायां थो चई हिकिड़ी कथा त तव्हां इहा कई हिकु नशई आयो अचे ॿाहिरि ऑटो वारे खे चई जल्दी स्टेशन चलो जल्दी चलो ऑटो वारो ॾिसेसि पियो स्टेशन तां बीठो आहे ऐं चए थो स्टेशन चलो चई स्टेशन चलना है चई जल्दी चई बैठो विहारे करे ऐं ड्रो 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 वेठो ईअं करे चङी तरह सां ईअं एस्केलेटर हलाए बंदि कई आगे स्टेशन आ गई इतना जल्दी कितना पैसा 100 रुपया ॾेई करे चईंसि भैया धीरे चलाया करो हाणे हिकु त इहो ॿुधाई चई भेण अहिड़ा नशई थींदा आहिनि छा ॿियो वरी हिकिड़ो नशई स्टेशन तां घर खां निकिरी करे चएसि थो ऑटो ते हल जल्दी हल जल्दी पहुचणो आहे जल्दी हल ऑटो वारो बि दबाईंदो पवंदे ओ खोड़ परे ओॾो बालाघाट जे रस्ते ते ओॾो ओ बि पार करे वियो फाटक बि पार करे वियो ऑटो वारो बि पीतल हुयो ॿई पीतल ऑटो वारे खे थोरी सम्झ आई अरे हे चए थो हलंदो हल हलणो काॾे आहे हुन खां पुछियईंसि हुन खां चई हलणो काॾे आहे चई इहा ख़बर हुजे त मां ऑटो ते चढ़ां पंधु न पहुची सघां मूंखे ई ख़बर हलणो जल्दी आहे ॿुधई अहिड़ियूं कथाऊं ॿुधई हिकिड़ो माण्हू ट्रेन में वेठो हुयो ऐं आयुसि टीटी उहो बि ईअं ई हो ट्रेन में टीटीअ पुछियईंसि भाई टिकट ईअं जल्दी सां हीअं कढे हीअं पेटी कपिड़ा लटा कढे टीटी ने कूड़ो न आहे चएसि तो भैया तुम्हारे पास है टिकट चिंता न करो बैठ जाओ तुम्हारे पास है चई तुम्हारे लिए कौन ढूंढ रहा है टिकट चई छो चई कंहिंजे लाइ थो चई मूंखे ॾिसणो मूंखे वञिणो काॾे आहे मूंखे उहा ई ख़बर कान्हे हाणे अहिड़ा जो जेकी नशई पतई हुजनि उन्हनि खां अहिड़ी हालतूं थियनि हुन ईअं ॿुधई चई असां अहिड़ा आहियूं छा चट हाणे कथा मूं सत्संग मूं हुनखे पंहिंजे अंदरां बुछाई
पंहिंजो पाण छुटिजुसि। चई मां कसम त खोड़ खाधा कॾहिं न छुटो, हाणे मन ई न चवंदा त मां पीआं। ईअं छुटिजी वञे या ईअं आदत सत्संग मां तुंहिंजी लही वञे पंहिंजो पाण, उहा 100% कसम खाई करे काई बि ॻाल्हि छॾींदे उहो सही न आहे। उहो वरी सुभाणे न परीहं वरी साॻियो हिन ॻाल्हि खे। पंहिंजो पाण इहो तुंहिंजो ज्ञान आहे, हुनखे बुछां आई। पर मां हिकिड़ी ॻाल्हि, खोड़ ॻाल्हियूं, घणेई ॻाल्हियूं आहिनि जेके माण्हू हिकिड़ो दुकान ते पूॼा कंदो, अगरबत्ती ॿारे पियो, अगरबत्ती खोड़ देरि ॻाल्हाईंदो, चवंदो भॻवान, ऐं इहा लोभ जी पूॼा त मां पहिरियों ई चयोमांइ, इन पूॼा मां कुझु थींदे कान, भॻवान मूंखे पैसा अचनि, भला मूंखे जल्दी ड्राफ्ट कढाइणो आहे, हीअं हूअं। वॾो ग्राहक बीठो अथसि, चएसि थो भाई मुंहिंजे घर में महिमान आहे, मूंखे जल्दी ॾे, 5 किलो खंडु ॾे, मूंखे खंडु कान्हे घर में, ऐं तूं वेठो तो हीअं करी। वरी हीअं निहारे करे चएसि थो अंधो आहे, ॾिसी नथो मां पूॼा थो कयां। दो कोड़ी जी पूॼा थी, कुझु बि कान थींदो हिन पूॼा सां। तूं हुन ग्राहक खे ॾे घुराई थो पियो, तूं भॻवानु इहो ख़ुशि थी। सचो भॻवानु तुंहिंजे दुकान ते आयो थो ऐं तूं वटि पूॼाऊं करे। भाई हाणे मुंहिंजी पंहिंजो ज्ञान अथव, दुकान ते बि मंदरु न रख, तुंहिंजी दुकानदारी ई पूॼा आहे। गुरु नानक खे सम्झायां थो, हाणे गुरु नानक ॾे ईंदो मैं। गुरु नानक कुझु बि अहिड़ो न चयो आहे जंहिंसां माण्हू उल्टा कम था कनि पिया, गुरु नानक न चयो आहे। गुरु नानक जी जप साहिब मां ई सॼो सत्संग, जप साहिब जा 2-3 अखर, 2-3, कोई पटाइण न, सिर्फ़ु 2-3 अखर। ऐं तव्हां जप साहिब मां सम्झां थो सभिनी ॿुधो हूंदो, कोई अहिड़ो न हूंदो जंहिं में, पर तव्हां औपचारिकता सां ॿुधो आहे। सिर्फ़ु जप साहिब खे मां ॿुधण सां ई कुझु, पढ़ण सां बि कुझु न थींदो आहे, सिर्फ़ु ॿुधी करे तुंहिंजो जीवन में हलणु थिए। माण्हू सुखमनी ज़िंदगी थी वई अथनि पढ़ी अथऊं, ज़िंदगी थी वई अथनि पढ़ी अथऊं, कुझु बि न थियो अथसि, थोरो बि रूपांतर। सुखमनी में हेॾो कुझु लिखियलु आहे, तंहिंखां पोइ बि तूं प्रार्थनाउनि में भॻवान खां घुरे थो। सुखमनी जी हिकिड़ी लाइन त ॾिस, 10 वस्तु ले पाशे पावे, एक वस्तु कारण बिकोट गवावे, एक भी न दे 10 भी हर ले, तो मूड़ा को का करे। हाणे हिकिड़ी लाइन ई आहे, तंहिंखां पोइ बि तूं भॻवान खे प्रार्थना में चए थो भॻवान हीअं कर हीअं कर। तोखे मां हिते कोई न थोरो सम्झां जंहिंखे रोटी न हुजे, जंहिंखे घर न हुजे, सभु वेठा आहियूं, ऐं तव्हां तंहिंखां पोइ बि तव्हां चओ था हीअं थिए, भॻवान खे चओसि था हीअं थिए, सोचे ॾिसजांइ ईअं थिए, तूं थो चए पियो। ऐं अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके राति असां स्टेशन ते लथासीं, माण्हू सुम्हिया पिया स्टेशन। इन्हनि में घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा घर टुटल भॻल, मींहुं पए, घर में पाणी अचे, ठाराए नथो सघे, फैमिली आहे। असांजी कटनीअ में त 4-4 स्टेशनियूं आहिनि, राति जो भरियूं पयूं आहिनि, पुलिस वारा उथारनि, वरी होॾो होॾो थी करे वरी अचे उते सुम्हनि। उन्हनि खे घर कान्हे, उन्हनि खे पैसो कान्हे। असां अगरि ओड़ा थियूं त असांखे हेॾो हूंदे सूंदे प्रार्थना में असां अञा मांग था कयूं त तूं सुखमनी पढ़ी आहे। मां चवां प्रार्थना जेको सुखमनी पढ़ंदो सम्झंदो, कॾहिं बि प्रार्थना में ईअं न चवंदो भॻवान हीअं कर, उहो त ईअं चवंदो भॻवान मुंहिंजा प्यारा प्रिय तमें एॾो ॾिनो थी, एॾो ॾिनो थी, मुंहिंजी पात्रता योग्यता कान्हे, मूंखे इन खां वधीक ॾिनो। इहा थी प्रार्थना, कॾहिं ईअं चयो, इहा थी प्रार्थना। और इहो बि चई छॾियां, जिसके पास है उसे और दिया जाएगा, क्या सुखी संतोष जिसके पास है। अरे असांखे छा न आहे, मां चवां त हिते वेठा हूंदा ग़रीब बि, छा रोटी कान्हे का? अरे हो जॾहिं होॾे माण्हू स्टेशननि ते वेठा आहिनि, जॾहिं कुझु कमाईंदा तॾहिं ॿाहिरि चूल्हो ॿरंदो आहे, पोइ खाईंदा आहिनि। असां अहिड़ा आहियूं? तंहिंखां पोइ तूं चए थो त मूंखे हे न आहे, उहो जेतिरो हूंदे उहो बि निकिरी वेंदी। मां भाव नथो ॾियां, छो जो परमात्मा असांखे सभु कुझु ॾिनो आहे, छा न आहे असांखे।
सभिनी खे आहे, घर आहे, रोटी आहे, न आहे, सभिनी खे आहे। कोई अहिड़ो न आहे जेको बुखियो हो हुजे, बेघर हुजे, किराए जो ई हुजे, आहे त सही, माण्हुनि खे उहो बि कान्हे। ऐं इन में जेको सुखी थिए, सुखी संतोष, वाह मुंहिंजा प्यारा, मूंखे ख़ूब आहे। इन करे चवंदा आहिनि कृतज्ञता। जीअं तूं काई शिकायत कए त किरत घिन आहे, पोइ तोखे कुझु न मिलंदी, कुझु बि न मिलंदी। मां ॾे ईंदा आहिनि माण्हू, बाबा प्रार्थनाऊं करे करे मुंहुं सुकी विया, कुझु थिए ई न। त मां थींदी छा? तुंहिंजी प्रार्थना में ई लोभ आहे, तुंहिंजे प्रार्थना में ई भय आहे, तुंहिंजे प्रार्थना में प्रेम आहे ई न। कॾहिं प्रार्थना अहिड़ी कई थी, वाह भॻवान मां ख़ुशि आहियां, ॾिस करे ॾिस, दिलि सां चओ मां ॾाढो ख़ुशि आहियो सभई, ॾिस कीअं थो अचे, अञा ईंदी, ख़ूब ईंदी। इहे संतनि जा वचन आहिनि। उन्हनि चयो आहे जेको रज़ा ते राज़ी आहे, जीअं तूं हलाए या दुख चवंदो तॾहिं यादि अची वेंदो, जीअं हलाए, जीअं हलाए मर्ज़ी आहे तुंहिंजी, जीअं हलाए मर्ज़ी आहे तुंहिंजी, हुजत न तोसां हलंदी मुंहिंजी, हुजत न तोसां हलंदी मुंहिंजी। ॼाणी थो सभु कुझु, ॼाणी थो सभु कुझु, चई छा ॿुधायां, वसु न हले बाबा बेवस, वसु न हले बाबा बेवस, तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाझ खपे, ॿियो कुझु न थो चाहियां, वसु न हले बाबा बेवस। खाली भरिया भरिया खाली करीं थो, खाली भरिया भरिया खाली करीं थो, ख़बर न आहे कंहिंसां राज़ी रहीं थो, ख़बर न आहे कंहिंसां राज़ी रहीं थो। बेअंत आहीं सजण बेअंत आहीं, तुंहिंजो अंत न पायां, वसु न हले बाबा बेव। अहिड़ा जेके आहिनि पाण ई थींदो छा, जेके पया अथई तुंहिंजे पनारे, जेके पया अथई तुंहिंजे पनारे, बिगड़ियल कारजतनि जा छॾव संवारे, बिगड़ियल कारजतनि जा छॾव संवारे। तोड़े निभाया तोसां तोड़े निभाया, तॾहिं राजन चवाया, वसु न हले बाबा बेवस आया, वसु न हले बाबा बेवस आया, तुंहिंजी महर खपे, तुंहिंजी बाझ खपे, ॿियो कुझु न चाहिया, वसु न हले बाबा बेवस आया, वसु न हले बाबा। तूं चओ न, हाणे अचई तो गुरु नानक जी पौड़ीअ ते, अॼु की इहा मां बार बार चवां, सिर्फ़ु ॻाल्हि खे सम्झजां, सम्झ सां ई सभु ॻाल्हि पंहिंजो पाण थींदे। एक ओंकार, हिते इहा हिकिड़ी पौड़ी, वधीक तूं पटाइण में न पओ, इहा सभिनी खे यादि बि आहे,
पर अॼु चङी तरह सां अर्थ असांजे जीवन ते आहे। असांजो जीवन जेको हिन महिल आहे, अतीत गुरु नानक त अतीत में थिया अॼु 550 साल त अॼु हिन ॿीड़ खे थिया, हिनखे शायदि गुरु ग्रंथ साहिब, इन खां बि पहिरियों 600 साल थिया हूंदा। गुरु नानक तॾहिं तॾहिं चाहे कबीर हुजे, गुरु नानक हुजे, चाहे रविदास हुजे, चाहे फरीदो हुजे, हिकु हिकु वाणी हुनजी, कोई पाठ न, कोई पूजा न, कुझु बि न, तूं जेको करें उहो पूजा आहे। इन हिकु पौड़ी खे सम्झ, एक ओंकार। एक ओंकार जो अर्थ आहे हिकु हिकु। हिते थोरो तव्हां संदिग्ध थींदव, इहो हिकु कीअं थी सघंदो एॾो वॾो। एक ओंकार, हिकु हिकु परमात्मा, वो कोई पुरुष न है, कोई अकेली स्त्री न है, वो हिकु ॿई आहे, जंहिंखे असां हिकिड़ो हिंदुस्तानी आहे पूरे विश्व में जेको इहो खोजे ॾेखारियईं, हुनखे चवंदा आहिनि अर्धनारेश्वर। पूरो अर्ध, हिकु पासे स्त्री, हिकु पासे पुरुष, उहो हिकु स्त्री ऐं पुरुष। तव्हां बि सभु, सॼो जगत ॿिनि मां पैदा थियो, नर ऐं माधव। इन्हनि ॿिन्ही खे मिलाए तव्हांजी धारणा ई सिधो पुरुष में हली वेंदी आहे। भॻवान राम, कोई कृष्ण, नो, उन्हनि बि उन हिक खे ॼातो जेको अर्धनारेश्वर। तुंहिंजे अंदरि बि तुंहिंजे माउ ऐं पीउ मऊ, तुंहिंजी आत्मा में माउ ऐं पीउ ॿिन्ही जो जोड़ हिक में आहे। हिकु माउ बि ऐं पीउ बि, परमात्मा बि माउ भी, पीउ भी, स्त्री भी ऐं पुरुष बि। तॾहिं परमात्मा ईअं पुरुष कोई अकेलो न थी सघंदो, न हिकु स्त्री अकेली थी सघंदी। मुर्गी बिना अंडे जी थी सघंदी? माण्हू अति प्रश्न कंदा आहिनि, पहिरियों अंडो आयो की न मुर्गी आई? अरे मग़ज़ ख़राबु थी वेंदी, अति प्रश्न आहे। न मुर्गी खां सवाइ अंडो थी सघंदो, न अडीअ खां सवाइ मुर्गी थी सघंदी। अंडो भी आयो, मुर्गी भी आई, स्त्री भी आई, पुरुष भी आयो। ये ब आया, संसार द्वंद में आहे। ॾींहुं बि आहे, राति बि आहे, दुख भी आहे, सुख भी आहे, मान भी आहे, अपमान भी आहे, स्त्री भी आहे, पुरुष भी आहे। संसार द्वंद में आहे। संसार हे ब, परमात्मा हिकु आहे। परमात्मा हिकु आहे, उहो कोई व्यक्ति न आहे, कोई अलॻि सां माण्हू न, पूरो विश्व उन हिक में आहे। ये गुरु नानक पंहिंजी अनुभूति करे असांखे चयो, उहो एक ओंकार स्त्री ऐं पुरुष ॿई मिलाए करे सभिनि जे अंदरि उहो हिकु शाश्वत आहे। उहो मरंदो न आहे। माण्हूअ जो शरीर मरंदो, स्त्रीअ जो शरीर मरंदो, उहो कॾहिं बि न मरंदो आहे। उहो सदाई शाश्वत आहे, उहो आहे ई आहे। उहो एक ओंकार हिकु सदाई आहे। ऐं जेको बि ॼमे थो उन में उहो आहे हिकु। जीअं लाइट, केॾा बि बल्ब हुजनि, पंखा हुजनि, टीवियूं हुजनि, चाहे एसियूं हुजनि, चाहे ट्रेनियूं हुजनि, चाहे कुझु बि हुजे, लाइट ते इहे टुटंदा, बल्ब टुटंदो, बल्ब ॿियो पवंदो, लाइट अंदरां थोरी ख़तमु थी वेंदी आहे, उहा त हूंदी ई हूंदी आहे। तीअं ई परमात्मा जे शरीर ख़तमु थियनि था, पर उहो हिकु सभिनी में उहो आहे। उन सां शरीर छुटंदो आहे, उन खां अलॻि थींदो आहे, माण्हू मरी वेंदो आहे। ऐं असांजो प्यारु उन सां ई आहे, जेको हिते ई प्यारु आहे। तव्हां भॻवानु सम्झो था कंहिं किथे वेठो आहे, कोई कान्हे, हिते ई हर माण्हूअ में इहो आहे। त ॾिस, माण्हू आहे, इहो हली थो वञे त पाएसि भाकी, ज़ाल पाईंदसि भाकी। उहा आत्मा अलॻि थी वई।
उहा मरंदी न आहे, उहा हूंदी ई हूंदी आहे, शरीर मरी वेंदो। उहो शिव तत्व उहो ई सभिनि जे अंदरि हिकु ई, इन जी यादि ई परमात्मा जी यादि आहे। तव्हां राम 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 कुझु न थींदी, कुझु बि चओ ज़िंदगी भर चओ। मां अहिड़ा अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि, एॾियूं, हिकिड़ो माण्हू मूंखे घर वठी हलियो, चई बाबा सत्संग ॿुधो आहे तव्हांजो, त मुंहिंजे घर हलियो घर ॾेखारियईं कापियूं, सॼे कमरे में कापियूं, चई बाबा हे ॾिसो मां राम, कापीअ में राम लिखियो आहे, करोड़े भेरा राम लिखियो आहे। मैं पोइ छो लिखियो थी? चई मां सम्झां पियो तव्हां ख़ुशि थींदव, तव्हां ख़ुशि नथा थियो? मां न, मां ख़ुशि काथे थो थिए? चई मां राम जो लिखियो आहे। अरे राम लिखियो थी त छा थी वियो थी? ॻाल्हायो मां टके जो ॿोध खुलियल कान हुउसि, भई कुझु त राम चवण सां कुझु त थिए, हिकारी बोंदू ही मां राम चयो थी। हीअ कापियूं ॿारनि खे ॾियनि वरी बि पढ़नि न। तव्हां ईअं था चओ पिया, तव्हां सत्संग पिया कयो? अरे मां सत्संग कयां पियो त इहो राम लिखण सां छा थी वेंदी? हिकिड़ो ॼणो वरी पहाड़ ते वेठो, ॿ मालाऊं राम 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 राम, ॿ मालाऊं, हिकु त सम्झ में मां पइजी ॿ मालाऊं कीअं हिकु जपबी आहे। पोइ मां दिमाग़ु लॻायमि, जंहिंमें बीठो मां चङी देरि, उन में ॾिठोमांसि 108 हिकिड़ी माला में 11 मुड़का हिक में हुअसि। पोइ मूंखे ख़बर पई 108 गणे करे हिकु मुड़को हो फेराए थो। पोइ जेॾा सॼे ॾींहं में उहो हिकु माला जेकी 11 मुड़कनि वारी, उनखे ॻणे करे ऐं शाम जो गुणो कंदो आहे 108 सां, लिखंदो वञे थो 2 करोड़ भेरा राम मां जपियो आहे, 3 करोड़ चालू आहे, सो महिरबानी करे हिते कुझु रखे वञो। ठपो थो वञी माण्हुनि जे मथां। राम तो चई त तोखे खाइण जे लाइ असां ॾेई वञ, छो थो जपे? वञी वञी कमु कर, वञी पंहिंजो खा के न, त असां तोखे ॾेई वञूं। जंहिंखे एतिरो न आहे जो मूंखे रोटी मिले, तूं राम खां हिकु परे आहे। राम चवण सां छा थी वेंदी? राम अखर राम थोरी आहे, बाहि अखर बाहि थोरी आहे, हे जेके बि निबू अखर निबू थोरी आहे। परमात्मा अखर परमात्मा न आहे। परमात्मा अखर चवां तो इहो सिर्फ़ु संबोधित करणु, परमात्मा अखर आहे छा? परमात्मा अखर न आहे, परमात्मा अनुभूति आहे। जाते काथे उहा ई उहा उनजी अनुभूति कर। गुरु नानक चए थो एक ओंकार, हिकु ई, सब में व्यापक, आकार में निराकार, रूप में अरूप, नामन में अनाम। परमात्मा जो कोई नालो कान्हे, कोई नालो आहे कान। नालो परमात्मा जो मां कृष्ण चवां, राम चवां, कुझु बि चवां, सभु चवंदा। हिंदुस्तान त हिंदू 4थे नंबर ते पूरे विश्व में, सभु चवंदा परमात्मा त सभु न, पूरो विश्व की न सिर्फ़ु हिंदू चवंदो बसि। इस्लाम चवंदो, वरी चवंदो अलाह, असां सां अलाह न चवंदासीं। उहो चवंदो रहीम, असां न चवंदासीं। पोइ भॻवान में बि फेर, उहो रहीम थो चए, असां राम था चऊं, उन में बि फेर। अरे हिते ई फेर, जेको कृष्ण थो चए उहो राम नथो चए। अरे मां इहा बि ॻाल्हि चई छॾियां, भॻवान जो नालो ईअं जेके हीअं प्राइवेट में खणो था, कंहिंखे वणे थो कंहिंखे नथो वणे, ईअं न चओ। उहो अंदर जी ॻाल्हि आहे। संबोधित करे बार बार फोन खणो था उनजो नालो, अरे इहो छो थो करी, ईअं न कर। उहो तुंहिंजो हिकिड़ी तुक मलुकदास जी ॿुधाए, जो तेरे घट प्रेम है कह ना सुनाए, जो तेरे घट प्रेम है कह ना सुनाए, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव, अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव। जो तेरे घट प्रेम है, चई न ॿुधाए माण्हू हर घड़ी फोन ते बि हर घड़ी भॻवान जो, हर घड़ी भॻवान। अरे इहो अंदर जी ॻाल्हि आहे। उहो ॾिसई तो अंतर्यामी अंदर। आख़िरी ईअं जप साहिब जी पौड़ीअ में तव्हां ॿुधंदा बि आहियो, पवण गुरु पाणी पिता माता धरत मौत दिवस दाई दुदाई दाया खेले सगल जगत, चंगाइयां बुराइयां वाचे
वाच यानी ॾिसे, धर्म परमात्मा हजूर प्रत्यक्ष सॼो अर्थ आहे। तूं जेको बि ईअं करें थो तूं सम्झे तूं कोई नथो ॾिसे, उहो पहिरियों ॾिसे ई थो। उहो जेको माउ ऐं पीउ मां आत्मा तुंहिंजे अंदरि आहे, ॿिन्ही खे मिलाए करे इहो सभिनी में आहे। उहो ई ॼाणहार तुंहिंजे अंदरि थी, इहो ई जानने वाला है। ॿियो कोई भॻवानु ईअं न आहे, उहो त सॼो विश्व आहे। हुन सां सोचे ॾिसो, सॼो विश्व ब्रह्मांड उनजो कोई नालो आहे? परमात्मा जी यादि इन सां आहे सभिनी में जेको आहे, जाते काथे आहे तूं आहीं उन में। इहा यादि थी असली यादि, जेको गुरु नानक चई एक ओंकार, एक ओंकार, हिकु ई परमात्मा, उहो ई सत्य आहे, उहो ई कर्ता आहे। हिते अचिजांइ, उहो ई कर्ता आहे। कर्ता यानी सभु उहो थो करे, तूं विच में टंग अणाए करे दुखी थो थिए पियो। मां थो कयां, तूं कुझु बि नथो करे। उहो ई उनखे छॾे ॾे, चओ कर्ता उहो आहे, मां ॾिसां थो, उहो ई करे थो, मूंखां उहो ई कराए थो। ऐं बिल्कुलु गुरु नानक सही चयो आहे, उहो ई कर्ता आहे, तूं न आहे। तूं पाण खे कर्ता मञींदे चिंता थींदे, बोझ थींदी। मां तो घर हलायां, मां थो कयां पियो। चिंता में परमात्मा जो स्मरण ई न थी सघंदो। चिंता में परमात्मा जो स्मरण थी न सघंदे। तोखे हर घड़ी चिंता 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 छा करे सघंदो? ऐं चिंता तूं कर ई न, जेको गुरु नानक चई कर्ता ऐं अथी बि उहो, तूं छा थो करे सघे? तूं इहो मूंखे ॿुधाए, कोई बि मूंखे ॿुधाए, मां थो इहो कयां पियो, नथो करे सघे। तूं अगरि करीं त बचपन में ई पियो हुजे। बचपन तूं नथो करे सघीं, बचपन मां जवानी अचे थी, तूं थो करें। जवानी मां बुढ़ापो अचे थो, तूं थो करें। जे तूं करें त ॿुढो थिए ई न, तूं नथो करें कुझु बि। हे रोटी खाए थो, इन मां खून ठहे थो, इन मां तोखे वीर ठहे थो, अॼु ठहे थो, खोड़ ॻाल्हियूं ठहनि थियूं, तूं थो करें। अंदरि उहो वेठो थी, उहो ई थो करे। कोई वैज्ञानिक पूरे विश्व में अहिड़ो न हूंदो रोटी विझे मशीन में ऐं खून ठही वञे, कोई न। उहो ई थो करे। तूं साह, डॉक्टर चवंदी साह खण, ईअं खणी थो, छॾी थो, तूं सोचे थो मां थो कयां, तूं नथो करे। जे साह तूं खणे त मरे ई न, मरण ते हुजे खणी न वठंदी। पोइ तुंहिंजे हथ में ई कान्हे, कुझु बि कान्हे तुंहिंजे हथ में। तूं पाण खे टांटा सां सम्झूं था, असां था कयूं पिया, कुझु बि कोई नथो करे पियो, सभु उहे तो। इहा ई हुनजी वरी यादि आहे। चओ मां कुझु नथो कयां, अंदरि जी ॻाल्हि आहे। ईअं ॿुधाइजांइ न माण्हू, हाणे रुहान त ख़तमु थी वेंदे। अंदरि में तूं कर्ता न ठहो, कर्ता कर उनखे, तूं ॾिसण वारो थी बसि। ऐं माण्हू कनि था परमात्मा खे कर्ता, ऐं पाण परमात्मा खे कनि था पिया दृष्टा, ऐं पाण खे कनि था कर्ता। परमात्मा खे कर कर्ता, तूं थो दृष्टा। न सम्झ में अचई? हिकिड़ी मां नंढड़ी सी कथा ॿुधायां इन ॻाल्हि ते। हिकु शहर में हिकु पंडित हुयो, कथा कंदो भागवत जी। माण्हू ईंदा हुआसि, ॿुधंदा हुआसि, ॾाढियूं वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदो, ब्रह्म जूं ॻाल्हियूं कंदो। ब्रह्म जी चर्चा न, ब्रह्म ज्ञान न, ब्रह्म में चर्या, तॾहिं थींदी आहे असली ब्रह्म। बाक़ी ब्रह्म जी मां हीअं चर्चा कयां ऐं चर्या हुजे ई न, त इहो ज्ञान सिर्फ़ु कथिणो आहे। कथण सां न थींदो आहे, हलण सां थींदो आहे। त ब्राह्मण उहो कथींदो हुयो कथा, हुनखे बगीचो हुयो, बगीचो ॾाढो सुंदर पाण ठाहियो हुयईं ब्राह्मण, ऐं हुन में सॼो साहु हूंदो हुउसि। बगीचे जो कोई गुल खे ईअं हथु लॻाए त विढ़ी पएसि। सॼो शहर में मस्तु बगीचो, माण्हू तारीफ़ कंदा। उहो ब्राह्मण कथा करे वञे, सॼो ॾींहुं बगीचे में लॻी वेंदो, हुनजी ठाठ उहो कंदो। हिकु भेरो कथा करे पियो, ऐं सिधा माण्हू हिकिड़ो डुकंदो आयसि, चई ब्राह्मण तूं अॼु वञी बगीचे जी हालति ॾिस, हिकिड़ी गांइ वई थी अंदरि, सॼो किन करे छॾियो अथई, पूरो बगीचो गुल बुल सभु ठाहे। अहिड़ो क्रोध अची वियो ब्राह्मण खे, ॾिठईं चई वञा ॾिसे, आई बगीचो ई टही वियो। क्रोध अचियुसि, हिकदमि खईं लठ,
ऐं गांइ खे ईअं लठियूं आहिनि, क्रोध में ईअं लठियूं आहिनि जो गांइ गर्भवती, उन गांइ जो गर्भ पेट मां निकिरी आयो, गांइ बि मरी वई, बच्चो बि मरी वियो। सॼी गांव ॾिठो, गांव चएसि पियो ब्राह्मण केरु तुंहिंजी कथा ॿुधंदी, हीउ पाप जो कमु, हीउ पाप। हाणे ब्राह्मण चए पियो भाई हीअ त मां जाई ग़लति करे छॾियो आहे। हिकदमि चई अड़े समझदार तव्हां न आहियो, अकुल कान्हे, मुंहिंजे हथ में आहे। करन करावर हार स्वामी खेले बिक्सी अंतरयामी, सभु उहो ई थो करे। मां केरु आहियां, मां उन करायो आहे, मां न कई हिते होशियारी, हिते ब्राह्मण होशियारी। हाणे माण्हू चई वेड़ा मुंहिंजी कथा ते न अचां त मुंहिंजो वरी चारो कीअं थींदो, हिननि खे ठाहियासीं। चई मां केरु थींदा, सभु भॻवान थो कराए। यानी भॻवान थो कराए त ठीकु आहे, हाणे तूं ठीकु आहे। इहे सभु ॼणा ईअं विया। हिते कुझु ॾींहं पंडित बढ़िया ख़ुशि थी वियो। हिते परीक्षा थी। हाणे उहो भक्तमाला जी कथा आहे। चवनि था भॻवानु छटी खणी करे, कोई अहिड़ो आयो फ़रिश्तो, छटी खणी करे 20-25 चेला वठी करे आयो उते बगीचे जे साम्हूं, हीअं नासा पुट मां सुंघियईं, अरे वाह हीउ बगीचो त गजब जो आहे। हिकदमि हुन चई इहो बगीचो कंहिं ठाहियो आहे, ब्राह्मण मां ठाहियो आहे, ॾेसि घोटो बरसाकी। गांइ मारी आहे त भॻवान मारी, ऐं बगीचो ठाहियो आहे त तो ठाहियो आहे। जेॾीमहिल गांइ मरे पई त तूं हे दृष्टा, भॻवान हो करता, ऐं हाणे बगीचे में तूं ठाहियो आहे बगीचो ऐं भॻवान आहे दृष्टा। ॾियोसि मोचड़ा बरसाकी, पकड़े वठी हली वियो। हिते थी तूं करता न ठह, करता कर अंदर में, उहो थो कराए। मां चाहे कॾहिं चिंता न थींदे, कॾहिं बि चिंता न थींदी। पर असां इहे चवंदा आहियूं। मां हिकिड़ो गीत चवंदो आहियां, मां त पंहिंजो ॿारु बाबला तोते रखियो आहे, रखियो पंहिंजे सिर ते अथई, चए तो तोते रखियो आहे। मां ॾिठो आहे, घर वेंदा आहियां किन में वाह वाह ॾाढी परेशानी आहे, मुंहिंजे ॿार जी तबियत ख़राबु आहे। मां पिया जॾहिं तबियत ख़राबु आहे, हिते वरी तूं छो तूं करता बणिजी पियो। तबियत ख़राबु आहे, कराइण वारो उहो आहे, तूं ख़ुशीअ सां हुनजी दवा कर, हाणे एॾी चिंता छो तूं करीं पियो। हिकिड़ो राजा वञे पियो रथ ते, सोन जे रथ ते चढ़ी करे वञे पियो। हिकु ॾिठई ॿुढो भाई एॾी सारी पोटली रखे करे वञे पियो, सहके बि पियो, वञे पियो, रेंगत रेंगत वञे पियो। राजा खे क्यास अची वियो। अरे चईं ॿुढा चईं कर तूं हेॾे आ, मुंहिंजे इन में चढ़। चयो न मां राजा जे न सोन जे इन में चढ़ां, मां न चढ़ंदुसि, मां न चढ़ंदुसि। तोखे मां थो चवां न चढ़। ज़बरदस्ती कीअं उहो भउ पियो थिए राजा जी, मां हुन में कीअं विया गंदो खणी पोटली ऐं वेठो, वरी पोटली रखी सिर ते। राजा जी इहो छा थो करी, चईं अॻे ई ॿार मुंहिंजो तुंहिंजे बगे मथां, वरी हिन पोटली जो बि ॿार हिन जे मथां रखायां। अरे गाटो तो भञराई पियो, वेठो छा थियां, वेठो छा थियां तूं। जॾहिं वेठो ई बगीअ ते आं त पोटली पंहिंजे सिर ते छो रखी थी, इहो गाटो छो थो भञराई। असां बि उन ते वेठा आहियूं, वरी गाटो था भञराइनि पिया। जीअं जेको चए थो पियो त मां थो कयां, पोइ चिंतित थींदे। सभु करण वारो उहो ई आहे, कर्ता पुरखा। तव्हां ॿुधंदा आहियो इहा पौड़ी, पर कॾहिं बि तव्हां ध्यानु न ॾिनो। एक ओंकार हिकु ई परमात्मा, कर्ता पुरख, उहो ई सत्य आहे, उहो ई करे थो। अगरि अंदर में ईअं हुजे ऐं हीअ तुक हुजे, घाटो या वाधो सभु कुझु हरिय जो, घाटो या वाधो सभु कुझु हरिय जो, तोखे ख़याल छाजो सखणी भरिय जो, वणंदी प्रभुअ खे बणंदी उहा,
वणदी प्रभुअ खे वणदी उहाई मुंहिंजे चवण सां न मिटंदी भाई डातर करे जेकी ॾिस तूं अखियुनि सां डातर करे जेकी ॾिस तूं अखियुनि सां बणु न गंदो बंदा चओ न चपने सां परमानंद जे को शिक्षा ये संभारे परमानंद जे को शिक्षा ये संभारे ॾींहुं ॾुखियो जग में कॾहिं कीन घारे यानी गुज़ार कोई ॾींहुं उन जे लाइ न आहे जो परेशान थिया असां कर्ता पाण खे था मञूं त दुखी आहियूं ऐं कर्ता तूं आहीं बि न आहे तूं सोचे थो मां थो कयां पियो तूं निमित आहे करे उहो ई तो अंदरि सभु उहो ई थो करे तुंहिंजे हथ में कुझु बि कान्हे साह तूं नथो खणी सघीं उहो थो खणे त तूं छा करे थो सघीं ईअं अगरि हे संत महापुरुष गुरु नानक जहिड़ा या जेके बि पैगंबर थिया आहिनि इन्हनि ॼातो परमात्मा खे यथार्थ ज्ञान आहे हिननि जो इहो कुझु बि न आहे पाठ पूजाऊं हे हो भॻवान खे तूं मटण जी कोशिशि थो करे सेवा ॾे त नथो वठे थो जेको ईअं अरदास में चए थो भॻवान हीअं कजांइ ॾींहं जा 4 पर सुख सां गुज़ार राति जा 4 पर सुख सां गुज़ारजांइ मां जाॾे वञा ताॾे ख़ैर हिते हीअं थी वञे हिते हीअं थी वञे ही तूं भॻवान खे छा नौकर थो ठाहीं आहे हिन बैलदार वठी ईंदो आहे कोई बाज़ारि में पोइ चवंदो हितां मिटी खणजांइ हुते रखजांइ वरी उतां खणी करे हुते रखजांइ हीअं कजांइ हे तूं अरदास थो करे ऐं हुनखे ॿुधाएसि थो पियो तुंहिंजे चरणनि में अची चुको आहे अरे परमात्मा खे समय पतो नथो हले हा तूं थो चएसि तुंहिंजे चरणनि में अची चुको आहे वरी कोई नोट थो ॾिएसि त वरी चए थो हिन जी बि अरदास वरी ॿियो कोई थो ॾिएसि नोतो जी अरदास हुन हरीश जी अरदास भला हिन जी अरदास जीअं जीअं मिलंदा हूअं अरदास कंदो आहे अकेलो हूंदो आहे त भाणे की टेक वरी थोरा माण्हू हूंदा आहिनि त थोरी अरदास ऐं वरी हेॾा माण्हू आहिनि त वॾी अरदास कंहिंखे तूं ॿुधाए अरदास माण्हुनि खे थो ॿुधाए की न भॻवान खे थो ॿुधाए हे माण्हू मां ॾिसंदा आहिनि मां ॾे ईंदा आहिनि बाबा असां वटि टिकाणनि में कोई अरदास कंदो आहे हल अधु कलाकु उहो माण्हू ईंदा आहिनि बाबा गोॾनि में अॻ में सूर वरी वेहा त वेह न उथी बि हाणे ॾिठो त मां अॻे खोड़ खलक वेंदी हाणे वञे थी नथो कोई चए थो बीहारे थो चढ़ी पियो पोइ चए थो भला हाणे वेही करे भला अरदास ॿुधो हाणे अरदास में बि ईअं शर्तूं अहिड़ी अरदास छा अरदास तूं पंहिंजे अंदर में ॾिसई सभु थो सभु उहो ॾिसई थो तुंहिंजे अंदर में प्रेम आहे हुनखे सभु ख़बर आहे तूं छा थो कर पर माण्हू होशियारु वेंदे गंगा जी टुॿीअ में गंगा जी पाप लाहिण थो वञे जंहिंमहिल टुॿी हणंदो आहे ओॾो चवंदो आहे ओ 420 टुॿी लॻाए थो अंदर जो कारो आहे मूंखे ख़बर आहे छा सम्झंदो तुंहिंजा पाप लही वेंदे छा टुॿी हणसि उहो ॾिसई थो सभु ॼाणे तूं छा थो करे अंदर में माण्हू कुझु ॿाहिरों कुझु उहो सभु थो ॾिसई मां चवां इहा ॻाल्हि तूं अगरि सम्झी वञे एक ओंकार हिकु ई परमात्मा सभिनी में कर्ता पुरख उहो ई करे थो उहो निर्भय आहे उहो निर्वैर आहे उहो अकाल आहे उनजो समय कान्हे उहो समय अतीत आहे असांजे लाइ समय आहे हुनजे लाइ कोई समय कान्हे समय अतीत आहे अकाल मूर्त अजूनी हुनजी कोई जूण न आहे जूण शरीरनि जी आहे हुन लाइट जी काई जूण कान्हे अजूनी आहे से भव आहे पंहिंजो पाण खां पाण प्रकाशित आहे तव्हां कोई मंदरु ठाहींदव कोई पथर जी मूर्ति माण्हूअ जी ठहियल तव्हां रखंदव चवंदव मंदरु थी वियो परमात्मा खे तूं न ठाहे सघंदे न परमात्मा खे तूं थोपे सघंदे उहो पंहिंजो पाण खां पाण प्रकाशित आहे
तूं प्रकाशित करे सघंदे परमात्मा खे, ऐं कंहिंखां ठाराए करे माण्हूअ खां मूर्ति ठाराए करे सम्झे थो भॻवानु। माण्हूअ खां मूर्ति ठाराए करे तूं उते घुटना थो टेकी सम्झे थो भॻवानु आहे, नथी, तुंहिंजे अंदरि थी, वरी कुझु कान्हे। हिकिड़े भाईअ गोंदिया में मूर्ति ठाही, सुंदर ठाहींदा आहिनि न गणेश जी या कंहिंजी सुंदर मूर्ति ठाही गजब जी, ऐं उहे वठी विया हितां पंडा, मूर्ति वठी विया, उते वञी करे मूर्ति मंदरु ठाहियूं फर्स्ट क्लास, माण्हू खोड़ वञनि पिया मंदर में, खोड़ हिनखे ॿुधाइनि पिया यार तूं मूर्ति रखी आहे बढ़िया, मस्तु बढ़िया मूर्ति बढ़िया। त हिकु चङो समय न वियो, माण्हुनि जो ॿुधंदो हुयो, चई मां बि त वञी ॾिसां। हीउ भाव में वियो अंदरि, वीचारे खां कुझु बि भाव मां निकिरी, कुझु बि न कयईं, जूतो बि न लाथईं, सिधो हली वियो मूर्तीअ जे साम्हूं, ॾिसे पियो पंहिंजे, ऐं आयसि पंडित पकड़ियऊं काला रखे, हैट बेअदबी, हे जूतो पाया वएं ते? चई हा मूंखां विसरी वियो, मां मूर्ति ठाही आहे। ठाही हूंदे? अरे मां ठाही आहे, मां पंहिंजी मूर्ति ॾिसण, तूं ठाहे त छा थी वियो? हिन में असां प्राण विधा आहिनि, असां प्राण प्रतिष्ठा कई आहे, हिन में असां प्राण विधा आहिनि, तो ठाही आहे त ठाही आहे, कुझु बि न आहे, असां हाणे हिन में प्राण विधा आहिनि, हे हाणे प्राणवान मूर्ति आहे। वीचारे खे कढी कालर खां ॿाहिरि पिटी कयोसि, उहो रहंदो वीचारो घर जो, चई मूर्ति बि न ठाही मां, हिननि प्राण विझी करे पाण खे अहिड़ो कयूं, मां जे त हाणे सत्यानाश करे छॾियो, ॿाहिरि वेठी हाणे वेंदुसि ई न। वरी कुझु टाइम खां पोइ वरी दिलि थियसि, चई मां वञा त सही, वियो उते मंदर ते, मंदर खे तालो, अड़े मां काॾे विया? चई उहो अॼु महंत जे ओॾे वञु घर, जेको महंत मूर्ति वारो आहे जंहिं प्राण प्रतिष्ठा विधी उहो ओॾे वञु, ओॾे वियो, वञी पुछियईं छा आहे मंदरु छो बंदि आहे? चयईं महंत जो पुटु गुज़ारियो आहे। महंत जो पुटु? वियो महंत ॾे, महंत खे चई तुंहिंजो पुटु गुज़ारियो? चई हा मुंहिंजो पुटु। अड़े पोइ हुन में प्राण छो नथो विझी? हुन पथर में विधा थी पंहिंजे पीउ पुट में नथो विझी सघी? इहे ॻाल्हियूं थी मथां सोचें, कोई प्राण ब्राण पवंदा आहिनि, कुझु बि न पवंदो। इहे सभु इहे चएसि पियो जॾहिं तो प्राण विधा आहिनि, त जॾहिं पथर में जेको विझी सघे थो, उहो त प्राणी आहे, उहो मरी वियो आहे त उन में विझ न, प्राण पवंदा। थोरो मुंहिंजो सत्संग कौड़ो, पहिरियों काई शइ सच जी कौड़ी हूंदी आहे, पोइ मिठी लॻंदी आहे, ऐं कूड़ मिठो हूंदो आहे, कूड़ मिठो हूंदो आहे, ऐं हीउ सच कौड़ो हूंदो आहे। पोइ ख़बर पवंदे मां किथे ॻाल्हायो आहे, इहे सभु धुंधलाई थी। असली परमात्मा एक ओंकार, हिकु ई परमात्मा सभिनी में व्यापक, जीअं तुंहिंजी आत्मा आहे तीअं परमात्मा आहे, उहो आहे त तूं बीठो आहे, उहो न आहे त तूं शव आहे, एक ओंकार इहो ई परमात्मा आहे। ऐं गुरु नानक जा ॿिया बि अखर, आदेश तिसी आदेश आद अनिल अनाहद जुग जुग एको वेस, सभिनी ॿुधो आहे। ऐं हिन जो अर्थ छा आहे? आदेश, आदेश यानी प्रणाम, जीअं अचण सां सभिनी खे प्रणाम, प्रणाम यानी मुंहिंजो तव्हां सां ॿियो मतिलबु कान्हे, तव्हांजे अंदरि जेको परमात्मा आहे मां हुनखे प्रणाम कयो। ऐं इहो ई गुरु नानक चयईं आदेश, आदेश यानी प्रणाम, आदेश तिसे आदेश, उनखे प्रणाम। आद अनिल, आद खां वठी हर माण्हूअ में, जुगनि खां वठी हिक ई वेस में, उहा वेस आहे आत्मा, सभिनी में व्यापक। आदेश तिसी आदेश आद अनिल अनाहद जुग जुग, जुगनि खां हिक ई वेस में उहो परमात्मा ईंदो आहे ऐं आहे। आद सच जुगाद सच ऐं बि सच नानक ओसी बि सच, इहो ई सच आहे, इहो ई परमात्मा। मां ईअं त नथो चवां मूं में आहे, मां त सभिनि जे नाले थो चवां, तुंहिंजी माउ में, तुंहिंजे पीउ में, तुंहिंजी भेण, सभिनी में व्यापक परमात्मा इहो ई आहे, नथी ठकरनि ठाकुरनि में। हा पहिरियों हिते ॾिठी, पोइ तूं पक्षियुनि में पशुनि में बि उहो ॾिसंदे, वरी तूं वणनि में बि उहो ॾिसंदे, त
तंहिंखां पोइ पथरनि में बि उहो ई आहे। पोइ तूं पहिरियों ई पथर में ॾिसींदो तूं पाण पथर थी वेंदो। पहिरियों हिते ॾिस चेतन में, ही सभिनी खां वधीक चेतन इंसान आहे, सभिनी खां वधीक। पोइ पशी पक्षी इहे बि चेतन आहिनि। वरी तंहिंखां पोइ वण टिण गुल ॿूटा इहे बि वधनि था, इहे बि इन में बि चेतन आहे। तंहिंखां पोइ घिन सुखोपत यानी घटि में घटि चेतन पथर में बि उहो ई आहे। चवंदा बि आहियूं कण कण में भॻवानु, चवंदा आहियूं न चवंदा आहियूं, उहो बि उहो ई आहे पहिरियों। पर हिते तव्हां ग़लति था कयो, माण्हुनि सां वहिंवार सही नथा कयो, कूड़ था कयो, घृणा वैर झगड़ो ठगी, तुंहिंजो सॼो जीवन बर्बादु थी वेंदी। हिते तुंहिंजो सही आहे, ॾिसजांइ तूं सही थींदो वेंदे। मां ईअं त तूं मूंसां कुझु कर, मां त ईअं चवां ई नथो। जेकी सचाई थी आदेश तिसे आदेश आद अनिल अनाहत जुग जुग एको वेश। अञा हिकिड़ो चई छा, जे हूं ॼाणा आखा नाही कहणा कथन न जाई गुरा इक दे बुझाई। इहो ज्ञान सतगुरु ॾींदो आहे। सभु कुझु घर में ॿाहिरि नाही ॿाहिरि डोले भरम गुर प्रसादी जिन अंतर पाया। गुरूअ जे हिसाब सां ईअं मन मथे सां कंदे त कुझु न थींदी। गुरूअ जे हिसाब सां गुरा एक दे बुझाए, गुरू पाण बूझे करे ॼाणी करे सभिनी खे ॿुधाए थो। गुरा इक दे बुझाई, पाण बुझाए करे असांखे बुझाए थो। सभना जिया का इक दाता सो मैं। हाणे मां चवां पंहिंजो थो ठाहियां, गुरू नानक जी वाणी आहे कंहिंजी आहे? जप साहिब जी आहे। अञा इन खां वधीक प्रमाण कहिड़ो खपे? गुरू नानक जो ॾींहुं आहे, जे कूड़ ॻाल्हायां त गुरू नानक ते ॾिसे ई थो पियो। जे हूं ॼाणा आखा नाही, जेको मां ॼाणा इहो मां इन परमात्मा खे मां चई न सघंदुसि। इहे इशारा थो कयां, कहणा कथन न जाए, मां कथे बि न सघंदुसि उनखे। गुरा हिक देह बुझाई, गुरू ॼाणी करे तोखे सम्झावे थो। सभना जिया, सभिनी जो जियापो, सभिनी जो जियापो हिकु परमात्मा सो मैं विसर न जाए। इहो न विसार, इहो ई थी असली। उहो राम राम न चइबो आहे, सभिनी में उहो ई आहे, इहा ई उनजी यादि आहे। बसि इनखे ॼाते वरी टियों जो तुध भावे साई भली कार, तू सदा सलामत निरंकार। तूं आहीं जेको तोखे वणे थो उहो तूं करे थो, तूं पाण करता न बणिज। सौ सिधो हे गुरू नानक जो ज्ञान आहे, को मां पंहिंजो ज्ञान नथो चवां। जेकी सही जंहिंखे चयोमांव मुंड में यथारथ ज्ञान इहो ई थी। बाक़ी तूं पोइ पूजाऊं कर, पाठ कर, कुझु बि कर, उहा तुंहिंजी मर्ज़ी थी। पहिरियों पंहिंजे अंदर में अखियूं ॿूटे ॾिस, पर कंहिंजे द्वारा कंहिंखां ॼाणाए खां ॼाणी करे पोइ चवंदे ये जान चली जाए जिया नहीं जाए, जिया जाए तो फिर जिया नहीं। हाणे आहे खेल ते। मां पहिरियों भेरो जंहिं महिल ॿुधुमि मुंहिंजे अंदर में ई अर्थ ईअं निकितो, मुंहिंजा वार कांडारजनि। मां छा त चए थो, गज वज थो चए, हीअ मुंहिंजी जान हली वञे पर उनजी यादि न वञे। ये जान चली जाए जिया नहीं जाए, उनजी यादि अगरि वई पोइ जीअण ई ख़राबु आहे। जिया जाए तो फिर जिया नहीं जाए, ये जान इहो ई हिकु ई जेके चवंदा आहिनि एक तू ना मिला, एक तू ना मिला, सारी दुनिया मिले भी तो क्या है, मेरा दिल ना खिला, मेरा दिल ना खिला, सारी बगिया खिले भी तो क्या है, एक तू ना मिला। सब मिले, सिकंदर वांगुरु मिली वञे, ये तो कुछ भी कान्हे। सिकंदर तो पूरे विश्व में राज कयो।
उहो मिली वञे जेॾी महिल मोह आहे सिकंदर रोंदो हथ सिकंदर जा ताबूत खां ॿाहिरि हुई ऐं हासकारियूं सिकंदर चई दुनिया मूंखे ॾिसे मां हेॾो पैसो कमायो ऐं हिते ई पियो आहे कुझु खणी नथो वञा ऐं आख़िरीअ में रोंदो वियो चए पियो मूंखे 24 कलाक जीआरियो मां पंहिंजी माउ ताईं पहुची सघां सभिनी डॉक्टरनि चयुसि न थी सघंदी इहा असांजे हथ में न आहे बाक़ी छा बचो ऐं हुनखे सुञाती कंहिंखे परमात्मा खे उन प्यारे खे सुञाती ईंदे रोंदो वेंदे